कम तो कुछ फज़ीलत सां कयो। केड़ा तव्हांजो मुंशी काथे आ? हाँ न कंदा कम तव्हां? हे पत्थर ॾिस, हे पत्थर आ, ईअं विछाईंदा तव्हां? मां कैसा आहियां? साईं अस्सलाम वालेकुम। खुश आयो बाबा, कम कर साईं, खुश आयो। ॿियो खैर? खैर अल्हम्दुलिल्लाह, ॿियो खैर पुछां? ठीक सब खैर, फर्स्ट क्लास। हिते भले कीअं? भाई पंहिंजे रोड जो कमु हले थो पियो। तव्हां करायो पिया? ही रोड जो कमु बाबा सरकार खां मिली आहे। आहे माना पंहिंजे ॻोठ जी रोड वञे थो। हा, तव्हांजे ॻोठ वञे पई, मां रोज़ ॾिसण ईंदो आहियां। हा, तव्हां करायो पिया? मां त नथो करायां, पर मां ॻोठ जो मतिलबु माशाल्लाह। ॻोठ में रहंदो आहियां। हा ऐं संडे त मां हिते ईंदो आहियां। माशाल्लाह। ॾिसण आया हो? हा हाजी मोहम्मद यादि कराए पियो न कमु तव्हां वारो? हा हाजी साहब करे। हा माशाल्लाह। तव्हां पैसा ॾिना? पैसा बैंक में मैनेजर हो न? मैनेजर आहियां त पोइ छा जा पैसा? गवर्नमेंट बाबा, गवर्नमेंट ठाराए थी न, हिन में गवर्नमेंट। हा बिल्कुलु गवर्नमेंट। पत्थर सटाए थी, मज़दूर पत्थर खाईंदा आहिनि। कीअं मतिलबु? माना हिनखे तव्हां धड़का ॾियो पिया न साईं? हा ॾियांसि पियो न बाबा, ॾिस न, अछो पत्थर इस्तेमालु करे थो। ऐं हीअ जेको आहे मिटी बि सही नमूने नथो करे। ॻोठ तव्हांजो आहे, रोड तव्हां ॾे वञे थो, तव्हांजो हक़ ठहे न बाबा। हा, तव्हांजो हक़ आहे। 30-35 सालनि खां बाद में असांखे रोड मिलियो आहे। केॾी गर्मी आहे साईं? ऐं गर्मी त आहे, मज़दूर पत्थर खाईंदा। कीअं मतिलबु? ॾियारी नथा वठनि? ॾियारी त वठंदा, खाईंदा त पत्थर हे पया न छा कारा। बाबा 500 रुपया ॾियारी आहे, उनजो ठेकेदार सां ॻाल्हाए, ठेकेदार उनखे पाण पैसा ॾींदो, असां त कोन ॾींदासीं। ठेकेदार जो फर्ज़ु आहे ॾियणा अथसि। पोइ हा बिल्कुलु। तव्हां बैंक में मैनेजर हो माशाल्लाह, तव्हांजी 500 ॾियारी आहे? न मां बैंक में मैनेजर न आहियां, मां हो टैक्सी हलाईंदो आहियां। तव्हांजी 500 ॾियारी आहे? न मुंहिंजी आहे अल्हम्दुलिल्लाह 2 लख खां मथे आहे पघार। 2 लख खां। घणा पत्थर तव्हां रोडनि ते विछाईंदा हो? बाबा मां छो विछायां, मां कोई ठेकेदार त न आहियां न। हा सही। ज़ारा नज़र सानी त कंदासीं न, पंहिंजे रोड जो कमु आहे, नज़र सानी त हुजे न। हिन रोड जो ऐं मज़दूरनि खे छॾे ॾींदासीं त पोइ कमु कीअं हलंदो? साईं एहसास रोड जो अथव त इन्हनि वीचारनि जो बि त कयो न एहसास। इहे बि त सॼो ॾींहुं कोडर हलाइनि था, तगारियूं खणनि था। 10 तगारियूं खणो त तव्हांखे ख़बर पए न। अकेलो माण्हू वीचारो वते थो भॼंदो, मानियूं चांहियूं लसियूं कॾहिं ॾिना अथव हुनखे 2-3 रुपया? छाजे लाइ ॾियूं? रोड जे मज़दूरनि जी का ख़िदमत। तव्हांजे ॻोठ जो रोड ठाहिनि था, हिननि जा ॿार थोरी चढ़ंदा हिन ते। तव्हांजा ॿार हलाईंदा न स्कूटर, वन व्हीलिंग कंदा, हिननि जा हलाईंदा छा? मज़दूरनि वीचारा कमु कनि था, हिननि जो एहसासु कबो आहे। तव्हांजे ॻोठ में आया न, हुननि जो ॻोठ त न अलाए किथां खां आया आहिनि। को कॾहिं को पाणीअ जो जग खणी अचोनि, कॾहिं का बोतल, कॾहिं को चांहि बांहि। इंसानु आहे, उहो बि त इंसानु आहिनि। हिननि जा 500 में छा थींदो आहे? तव्हांजी ॾियारी 500 ते गुज़ारो थींदव? ॾाढो ॾुखियो आहे न साईं। तव्हां 2 लखनि में बि चवंदव त अञा घटि आहे। 15,000 में वीचारा सॼो ॾींहुं वरी किराया भरे अचनि बि, राति जो वञनि बि, अहिड़े हालातनि में त तव्हां ॻोठारनि जो फर्ज़ु त आहे न? त न आहे साईं? थोरो ख़्यालु पड़ी। यार जानू, अॼु तूं इहो सम्बंध पंहिंजी पढ़ाई खां वठी अॼु ॾींहं ते माना अॼु अकुल वारी। हा मां साईं पढ़ियल न आहियां, ॻाल्हियूं मुंहिंजूं अकुल वारियूं आहिनि। जेको आहे सो मैट्रिक ते गॾु पढ़िया, पर सदाईं तूं इहे झटकी ॻाल्हियूं कंदे। हा पर अॼु तूं बाक़ाइदा इहो सम्बंध मुंहिंजे दिमाग़ जो खोला खोली साईं। ॻाल्हि मूंखे हक़ीक़त इहो अहसासु बि न हो त हे वीचारा सुबुह 6 बजे ईंदा। एहसास जी ॻाल्हि आहे न साईं। टेम्परेचर बि तव्हां पाण ॾिसो ॾाढो आहे। तव्हां एसी में रहंदा आहियो तॾहिं बि चवंदा आहियो थकी पिया आहियूं। यार हिनखे ज़रूरी आहे हिननि खे ख़र्ची ॾींदा कयो। अचो त हिननि लाइ कॾहिं चांहि घरां मोकिलींदा कयो। तव्हां थोरो मानी औरते जो त मां पैसा कढी वठां, परते जो तव्हां ॾिसो बाबा हेॾे बचा। हा इहा भली ॻाल्हि कयव न साईं, ईअं कंदा कयो, वॾी महिरबानी साईं, लख थोरा। बाबा